अल्लाह सुब्हानहू व तआला इन्हीं आई करीमा जे अंदर पंहिंजे लजपाल पैगंबर जो अखलाक बयान फरमायो। तमाम औलिया अल्लाह हुजूर सैयदना शेख अब्दुल कादिर जिलानी रदी अल्लाह तआला अन्हु ॿिया जेके भी अल्लाह जा नेक बानड़ा अवां उन जे तारीख़ जो मुतालो कयो, सवाने हयात जो मुतालो कयो तो बिल्कुल उन जी जिंदगी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी जो अक्स जमील आहे। सुभान अल्लाह। बेशक अखलाक छाखे चइबो आहे? किरदार अखलाक। नए जोड़े पाण जो नालो अखलाक नाहे। कंहिं सुठी या महंगी गाॾीअ में सफ़र करण जो नालो अखलाक नाहे। सुठो बंगलो ठाराइण जो नालो अखलाक नाहे। अखलाक नालो आहे त कंहिं रूअंदल गरीब खे खिलाइण जो नालो आहे। अखलाक नालो आहे यतीमनि जे मथे ते शफ़क़त जो हथ रखण जो। अखलाक नालो आहे पंहिंजा दर्द लिकाए ॿियनि जे दर्द जो दामान करण जो नालो अखलाक आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। सब जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीबा बेशक मुस्तफ़ा तुंहिंजो खुल्क अज़ीम आहे। महबूबा तुंहिंजो जेको अखलाक आहे न उहो आला बि आहे, अज़ीम बि आहे। हिन दुनिया ॾे अवी न्यारो, हीअ दुनिया जे काइनात, हीअ ज़मीन, हे पहाड़, हे काइनात जा नज़ारा। अल्लाह ताला फरमायो कुल मताउ दुनिया कलील। सुभान अल्लाह। बेशक ओ मुझा महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ऐलान कर तो दुनिया जो सामान थोड़ो आहे। कंहिंजो सामान? दुनिया जो। असां इन दुनिया खे हासिल करण जे लाइ छा छा कंदा आहियूं? ॾींहुं राति जागंदा आहियूं, शब रोज़ जागंदा आहियूं, पंहिंजे परावे जी तमीज़ ख़त्म करे हलाल हराम खे छॾे करे माल गॾु करण जे लाइ ॾींहुं रोज़ सुबुह शाम हिकु कंदा आहियूं। पर क़ुर तो फरमाए कुल मताउ दुनिया कलील। मुंहिंजा महबूब ऐलान कर त दुनिया जो सामान थोड़ो आहे। बेशक मतो आही मच्छा छलो थो थो नाहणी तो ॾिठे जा अच्छा ते पाणी अपना ॾींहड़ा। सुभान अल्लाह। बेशक यह दुनिया ख्वाब आ, ख्याल आ। तो गर्मी में ॿाहिरि उस ते वेंदे न परे खां तोखे रुञ नज़र ईंदी, ईअं लॻंदो ॼण पाणीअ जूं दरिया पियो वही छोलियूं आहिनि, हालांकि पाणी न हूंदो आहे। उनखे सिंधी ज़ुबान में चइबो आहे रुञ। भित जे घोट फरमायो मतो आई मच्छ ठलो थो थूना हणी तो ॾिठी जा अछ त पाणी पुना ॾींहं। इहा दुनिया न कंहिंजे हथ आई आहे न ईंदी। इहो अल्लाह जे कुदरत जो कानून आहे। हिकिड़ा आया उहे विया लिया वरी असीं आहियूं, असांजे वञण खां वरी ॿिया पिया ईंदा। मालूम थियो त दुनिया जी का बि हैसियत न आहे। रब तो फरमाए कुल मताउ दुनिया कलील। मुंहिंजा हबीब ऐलान कर त दुनिया जो सामान थोड़ो आहे। हे ज़मीनूं, हे खेत, हे बनियूं, हे ॿार, हीअ धन, हीअ दौलत, हीअ माल ऐं मिल्कियत जे रब जे बारगाह में का बि हैसियत नाहे। सुभान अल्लाह। बेशक अल्लाह तो फरमाए कलीला। मुंहिंजा मौला
ये ज़मीनूं ये पहाड़ है आसमान है कायनात जा नज़ारा तो रब जी कुदरत में बिल्कुल कलील आहिनि। तो मौला तुझे कुदरत वारी नजर में का अजीम शे आहे या न? अल्लाह ताला फरमायो वा इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ओ दुनिया वारो हर शय मां रब जे नजर में कलील आहे, पर हिन कायनात में अगर का अजीम चीज आहे त मुंहिंजे महबूब मदीने वारे घोट जो अखलाक आहे। सुभान अल्लाह बेशक। मदीना तैयबा जे बाज़ार हुजे, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मस्जिद नबी में वेठा हा, या वो कुर्बान वञा अञा मस्जिद बि पक्की कान हुई, कच्चन काठन मां कानन मां ठहियल आहे। कुछ मस्जिद ठहियल आहे, बाक़ी रुगो अञा खाली सहन पियो आहे। मस्जिद जे हद पियो आहे। हिकिड़ो माण्हू आहे बहराड़ी जो आहे, अजमी आहे, अराबी आहे, उनखे क़ुरान जो इल्मु न आहे, उनखे अञा एतिरो इस्लाम जो इल्मु न आहे, नॉलेज न आहे। उनखे मस्जिद जे तक़द्दुस ऐं एहतराम जी ख़बर कान हुई। अचे महबूब जे कचहरीअ में वेठो। सुभान अल्लाह। कंहिंजी कचहरीअ में? इमामुल अंबिया सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कचहरीअ में वेठो। सुभान अल्लाह। सुन्नी दुआ कर त या कचहरी रब तोखे मूंखे बि नसीब। आमीन। 1400 साल गुज़री विया। अॼु आउं रुगो हसनैन जे नाने खातून जन्नत बाबा इमामुल अंबिया जो ज़िक्र ख़ैर पियो कयां। असां तव्हां जूं दिलियूं ठरण पियूं, चेहरा बहकन पिया, मुरकन पिया। जॾहिं यार जे ज़िक्र में एॾो मज़ो आया त मुस्तफ़ा जे दीदार में केॾो मज़ो। सुभान अल्लाह। तॾहिं त बेट जे घोट फरमायो या हुजे पिरीअ वटि या कर पिरीअ जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शलकाद कंहिंखे न करे। वो जेको हमरा बहराड़ी मां आयो आहे, अजमीअ वीचारे खे अञा एतिरे इस्लाम जे तालीम कान हुई, अञा क़ुरान जे तालीम न आहे। अची करे रुगो हबीब जो कलमो पढ़े। जेॾी महिल कचहरी ख़तम थई, सहाबा रवाना थिया। वीचारो नओं मुस्लमान आहे, अञा इस्लाम जी एतिरी ख़बर कान हुई। मस्जिद जे हुदूद में वही रहियो पेशाब करण। नओं आहे वीचारो। साहबन जो ॾिठो कावड़ जी पिया, आवाज़ ॾिनो अल्लाह जो घर आहे, मस्जिद जी हद आहे। वाह रहमत लिल आलमीन नबी हबीबन फरमाए खबरदार केर भी इनखे न रोके छॾे ॾियो। बानी इस्लाम मना कये, साहबा परे थी बीह रहिया। उन शख्स इत्मीनान सां पेशाब कयो। जॾहिं माण्हू निकिरी विया अकेला ये में खलवत में, रहमत लिल आलमीन नबी उनखे घुरायो आहे पाण वटि विहारे। मुंहिंजे महबूब अहिड़ा त प्यार जा ॿोल ॿोलिया। सुभान अल्लाह। ये न तनकीद या जुठ न कावर न। अल्लाह जो कुरान तो फरमाए वक़ूलू लिन्नासि हुस्ना। माण्हुनि सां जॾहिं बि ॻाल्हायो त मोहब्बत वारी ज़ुबान में ॻाल्हायो। अगर तू डायरेक्ट बेनमाज़ी के चवंदे यार तू बेनमाज़ी आ तो चिड़ी पवंदो। तबलीग जो अंदाज़ इहो आहे त तरीक़े सां अहिड़े अंदाज़ सां उनखे दावत ॾे जो उनजो ज़मीर बि मजरू न थिए ऐं ॻाल्हि उनजे दिलि जे तहखाने ताईं पुॼी वञे। अल्लाह जे हबीब उनखे प्यार ॾिनो, मोहब्बत ॾिनई, प्यार सां सम्झायो आहे अल्लाह जो घर आहे। हिन जो एॾो तक़द्दुस आहे, हिन जी एॾी इज़त आहे, हिन जो ही एतराम आहे। हमरा अंदर में ॾाढो शर्मंदो थियो आहे। ग़लती बि मां वॾी कई आहे, पर इमामुल अंबिया सज़ा बि कान ॾिने। आख़िर में हबीबन करीमन फरमायो ओ अचण वारा ग़ुलाम बेख़बर पंध आयो आहे या
सवारीअ ते सुभान अल्लाह अर्ज़ कई या रसूल अल्लाह ओ ॻोठ मुंहिंजो परे आहे उतां खां पंधु आयो आहियां मदीने वारे साईं खे भलो उठ ॾिनो ऐं वरी फरमाई दे ख़बर बी त मां तोखे सामान जूं ॿोरियूं भरे ॾियां ग़ैब दान लबी उठ भी ॾिनो आहे सामान जूं ॿोरियूं बि भरे ॾिनी आहे हमरा उठ ते चढ़ी रवानो थियो आहे जेॾी महिल पंहिंजे राज पंहिंजे भाग पंहिंजी क़ौम पंहिंजे ॻोठ में आयो आहे उठ तां लथो न आहे ऐलान पियो करे ॻोठ वारो अचो त जवां खे हिकिड़े अहिड़े दिलबर जी ॻाल्हि ॿुधायां ॾिसंदे त सूरत सुभान अल्लाह सीरत बि सुभान अल्लाह ॻाल्हाईंदो आहे त ॼण मुंहं मां मोती पिया निकिरां ऐं एॾो महिरबान आहे मां ग़लती बि वॾी कई आहे पर सीने सां लॻाई सखी बि एॾो आहे मां ख़ाली वियो आहियां उठ ते चढ़ी आयो आहियां सामान जूं ॿोरियूं भरे आयो आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मुंहिंजे क़ौम राज वारो अवां दुनिया में ॾिठो छा आहे हलो त मदीने हलां को दिल भर आयो सूरत साहिर जाम जी जे ॾिसो सभो तस्मो सुख की न की वरन पासो ॾेई पो मुख बि अॻोई यर घड़ा सभु घड़ा खणी सुभान अल्लाह उठ ते चढ़ी लथो बि न आहे पंहिंजे घर बि न वियो आहे ऐलान पियो करे राज वारो क़ौम वारो पाड़े वारो मदीने पाक में को दिलबर ॾिसी आयो आहियां सूरत अहिड़ी आहे जो सुभान अल्लाह सीरत बि अहिड़ी आहे सुभान अल्लाह ॻाल्हाए तो त ॼण मुंहं मां नूर जूं लाटूं थियूं ॿरनि हसीन बि एॾो आहे चंड बि उनजो मुक़ाबिलो न कंदो सिज भी उन जो मुकाबलो न कंदो आहे जो चंद तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअसे तूं अछो मंजरात सजण सदाई सो झरो सुभान अल्लाह वाह मुंहिंजा महबूब वो शख्स ऐलान पियो करे अचो अहिड़े दिलबर वटि मांखे वठी हलां सॼी क़ौम वारा दौड़ी आया ॻोठ वारा दौड़ी आया पाड़े वारा दौड़ी आया पाण उठ ते वेठो आहे मुंहुं अॻिते कयां सॼी क़ौम खे वठी रसूलुल्लाह जे बारगाह में पियो अचे ऐं मिट माइट पुछंदे आया ॾे ख़बर तुंहिंजो दिलबर किथे रहंदो आहे तुंहिंजे हीअं जो हार किथे रहंदो आहे ही शख़्स उठ जे मथां वेठो आहे ऐं चवंदे आयो त घणनि जा दिलबर हिते असांजो दिलबर मदीने में आ घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में पढ़ायो त मज़ो अचे घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में जो दिलबर मदीने में असांजो हादी असांजो हामी अनवर मदीने में घणनि जा दिलबर हिते बि हूंदा असांजो दिलबर मदीने में वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे खुल्क़ अज़ीम जे मथां क़ुर्बान वञा सभु नबी शान वारा सभु नबी मान वारा पर मुंहिंजे महबूब जो अख़लाक पंहिंजो आहे मक्कतुल मुकरमा जे अंदरि जिन मुंहिंजे हबीब जे राह में कंधा विछाया जिन अल्लाह जे हबीब जे राह में खूह खोटिया जिन ताइफ़ जे मैदान में जिस्म अतर जे मथां तीर उछलाया पर यारो जॾहिं मको पाक फतह थियो आहे हर दुश्मन साम्हूं बीठा हुआ पर मुंहिंजे महबूब जो अख़लाक इहो आहे जो मुस्तफ़ा मिड़न खे माफ़ फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिन राह में
कंडा विछाया, जिन राह में खूह खोटिया, जेके जान जा दुश्मन हा, ताइफ जे मैदान में जिन पान करीम जे मथा पथराव कयो, पर जॾहिं मक्को फतह थियो आ, उहे गिरफ्त में भी आया, कब्ज़े में भी आया, हबीब चायो हा, उनखे फांसी ते चाढ़ियो हा, पर इहो खुल्क अज़ीम आ जो जान जे दुश्मन के भी मुस्तफा करीम माफ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह मुझा महबूब तुझे अखलाक जे मथा कुर्बान वञा। अल्लाह जा हबीब मक्कतुल मुकरमा मां जॾहिं हिजरत करण वारा हा, मदीने पाक दे वञण वारा हा, उन रात अल्लाह जे हबीब दिल में इरादो कयो त अॼु रात मां वञी बैतुल्लाह में अल्लाह जी इबादत कयां। सुभान अल्लाह। ज़हे मुक़द्दर वरी अल्लाह जे मक्के में अचण थिए या न थिए, अॼु आख़िरी रात आ, सुभाणे हूअ बि मूंखे मक्को छॾणो आ। रात जे टाइम ते अल्लाह जा हबीब बैतुल्लाह ॾे आया। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन हुदल लिलआलमीन। हबीब करीम बैतुल्लाह ॾे आया। उन वक्त बैतुल्लाह जो मुजावर हिकिड़ो शख्स हो जंहिंजो नालो उस्मान हो। सुभान अल्लाह। बैतुल्लाह जी चाबी उन वटि हुई, अञा उन कलमो न पढ़ियो आहे, अञा मदीने वारे साईं जो दुश्मन आहे। हबीबन फरमायो उस्मान जी चाबी तो वटि आहे, दरवाज़ो खोलो, मां अंदर वञे अल्लाह जे बंदगी कयां। वो चिड़ी पियो आहे, मां अल्लाह तुंहिंजे लाइ दरवाज़ो न खोलींदुमि, तू असांजे बुतनि जो मुखालिफ़ आहे, तू नओं दीन इजाद करे आयो आहे, सवाल ई पैदा न आहे मां तुंहिंजे लाइ दरवाज़ो खोलियां। नबूवत वारी ज़ुबान मां आवाज़ आयो आसमान, अॼु तूं दरवाज़ो न पियो खोलीं, उहे ॾींहं परे नाहिन, या चाबी मां मोहम्मद जे हथ में हूंदे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक नबूवत वारी ज़ुबान मां वमा यंतिकु अनिल हवा वारी ज़ुबान मां लफ्ज़ निकिरी विया। इन्ना फतहना लक फतहम मुबीना। जॾहिं मक्कतुल मुकरमा फतह थियो आहे, हबीब करीम शायान शान मक्का में दाख़िल थिया। यारो कुर्बान वञा, अॼु मक्के जा जेके दुश्मन हुया, जिन राह में कंडा विछाया, उहे सभु लाइन लॻी पिया, अञा कंबन पिया, वार उभा थी विया, ख़ौफ़ में वरतल आहिनि त मुस्लमाननि जो नबी अलाह जे कहिड़ी सज़ा ॾींदो। इहे दुश्मन जे लाइन लॻी पिया, शर्म विचा, कंध झुकियल हा। हबीब करीमन सॾु कयो, उस्मान किथे आहे? सुभान अल्लाह। कहिड़ो उस्मान? जंहिं वटि चाबी हुई, हबीबन घुरी वञो, इनकार कयो। अॼु महबूब जॾहिं मके जा फातह बणिजी आया ऐं ग़लबे सां आया, अॼु दुश्मन कंबन पिया। हबीब करीमन फरमायो उस्मान हेॾे आ, कंधे हेठा शर्म मां बुॾो पियो आहे। हबीबन जे बारगाह में आयो आहे, अल्लाह जे नबी फरमायो उस्मान चाबी दे। कॾहिं ॾिनई चाबी? अल्लाह जो कुरान गवाहे व कुल जाअल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक़ा। फतह हमेशा हक़ जे हूंदे आ। हबीबन करीमन चाबी वरती आ। उस्मान उते बीठो आ, शर्म मां मथे न पियो निहारे। वॾा वॾा जलीलुल क़दर सहाबा अॻियां वधिया त महबूबा बैतुल्लाह जी चाबी असांखे ॾियनि। इहा सादत बैतुल्लाह जे मुजावरी जी मिले न खां मथे बि नेमत कहिड़ी आहे। वो उस्मान बैठो आ, आसे आसे रवानो थो, रहमतल लिल आलमीन नबी जे खुल्क अज़ीम जे मथा कुर्बान वञा। हबीब करीमन आवाज़ ॾिनो, उस्मान हेॾे आ। वरी मोटी आयो। महबूब अञा कलमे जी दावत न ॾिनी आहे।
इमाम अलंबिया फरमाए उस्मान उहे भी ॾींहं हुआ तो खामा चाबी घुरे तो मना करे अॼु चाबी मां मोहम्मद जे हथ में आ तूं मता चवी त मुसलमाननि जो नबी मके ते ग़ालिब थी वियो आहे चाबी खणी वियो वो तुंहिंजो अख़लाक़ वठी चाबी वरी तोखे थो ॾियां ऐं क़यामत ताईं तुंहिंजे ख़ानदान में रहंदे हबीब अञा कलमे जी दावत न ॾिनी छा फरमायो तोखां असां चाबी घुरी तो न ॾिनी उहो तुंहिंजो अख़लाक़ हो वठ क़यामत ऐं चाबी तुंहिंजे नस्ल में रहंदी इहो मुहम्मदी अख़लाक़ चाबी हथ में वरितई अखियुनि मां लुड़क लड़ी आया ॿ क़दम अॻिते वधी वरे पोइ निहारे ज़ारो कतार मां चवे तो मूंखे उन अहां जे पानी कीअं पियां विझे अखियुनि में अॼु त कोहूं दॿियां पोइ थोरा एती थियां जे सजण साम्हूं निहारे सुभान अल्लाह मुंहिंजे हबीब ॾे निहारे ज़ारो कतार वधे आयो चए तो तुंहिंजो हुस्न हबीबा अजीब ॾिसे रान थिया लख हज़ार मान रुगो है कई मस्त बनिया मजे जो बथिया मसो तान हज़ारे मान रुगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह कुर्बान वञा जी अवां महिरबानी करे मूंखे बैतुल्लाह जी चाबी ॾिनी आहे ईअं महिरबानी करे कलमो पढ़ायो ऐं जन्नत जी कुंजी चाबी बि मूंखे ॾियो हबीब फरमायो उस्मान पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ज़ोर सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा जे लात लगी वे आवाज अचे पियो इल्ला ला ला इलाहा जे लात लगे वही आवाज अचे पियो इल्लल्लाह सांझ सवेरे सल्ले अला ला इलाहा जे लात लगे वही आवाज अचे पियो इल्लल्लाह यारो कुर्बान वञा अजोको जुल्फ़ मुंहिंजे हबीब जो मिलाद बि आहे दस्तगीर बादशाह जी यारी बि आहे मूं पहिरीं अर्ज़ कयो त पीरनि जो पीर अब्दुल कादिर जिलानी आहे त रसूलुल्लाह जो बचो आहे बचण जो बचो आहे पर अल्लाह जी ज़ात बाबरकात पीरनि जे पीर अब्दुल कादिर जिलानी खे हिन दुनिया में महबूब मदीने वारे जो नाइब बनाए करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह बेशक कीअं अल्लाह जा महबूब नबियनि जा सरदार ऐं पीरनि जो पीर अब्दुल कादिर जिलानी हसनी हुसैनी वलियनि जो सरदार मदीने जा ताजदार अड़ियनि जा वफ़ादार हिन दुनिया में जॾहिं महबूब तशरीफ़ खणी पिया अम्मा आमिना सलामुल्लाह अलैहा मुंहिंजे महबूब जी अमल की फरमाए त नबी ईंदा ख्वाब में आमिना कॾहिं आदम अलैहिस्सलाम पियो अचे मुबारक खणी कॾहिं नूह नबीउल्लाह पियो अचे कॾहिं ईसा रूहुल्लाह पियो अचे कॾहिं कहिड़ो नबी पियो अचे मुबारक ॾींदे विया आमिना जी जो तोखे मुबारक नूर ॼणा तो नूर मां आमिना जी जल तोखे मुबारक नूर ॼणा तो नूर मां बचड़ो तो जो ॼणियो
सारो जग थो रोशन वा आमिल जे जल तोखे मुबारक नूर ॼणियो तो नूरी मां आमिल जे जल तोखे मुबारक नूर ॼणियो तो नूरी मां इहे नबी सगोरा ईंदा विया अम्मा आमना खे मुबारक ॾींदे विया पर कुर्बान वञा पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी जे मथां इमामुल अंबिया आयो त नबी मुबारक खणी आया अॼु वरी जॾहिं नवासो आयो आहे त नबीअनि पर नबीअनि जो सरदार मुबारक खणी आयो मदीने जो साईं पाण आलम ख्वाब में पीरन जे पीर अब्दुल कादिर जिलानी के मुबारक पे दे या अबा साले का आताक अल्लाह बना हुव वली व महबूबी व महबूबुल्लाह शानहु बैनल औलिया वल अक़ताब कशानी बैनल अंबिया व रसूल अरे अबू साले मूसा जंगी दोस्त मां मुस्तफा तो के मुबारक ॾियण आयो साईं खैर जूं मुबारकूं छाजूं इमाम अंबिया फरमायो अल करीब तुंहिंजे घर में हिकिड़ो मेहमान अचण वारो आहे अल्लाह पाक तोखे बचड़ो ॾींदो तुंहिंजे घर में उहो बचड़ो जनम वठण वारो आहे पर एॾे शान वारो आहे मुंहिंजो बि प्यारो आहे मुंहिंजे रब जो बि प्यारो आहे एॾे शान वारो आहे जीअं मां मुस्तफ़ा तमाम नबिया ऐं रसूलनि जो सरदार आहियां इहो तुंहिंजो बचड़ो अब्दुल कादिर जिलानी वलियनि जो सरदार हूंदो आलिम लिखियो आहे ज़िंदगी इमामुल अंबिया सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जिस्म ते कॾहिं मख न विथ जो सुभान अल्लाह ज़िंदगी ऐं पाण करीम जेके कपड़ा मुबारक चेंज कंदा हुआ तब्दील कंदा हुआ न उन्हनि जे मथां बि मख न विथ ओ तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान हो तुझे शान मथां कुर्बान नबी तुझे शान मथां कुर्बान नबी गोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथां कुर्बान वञा जे इमामुल अंबिया सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक जिस्म मुबारक ते कदे मख न वेठी उन महबूब जे नबुवत जे फैज़ जो सदको अज हसनी हुसैनी अब्दुल कादिर जिलानी जे जिस्म ते भी कदे मख कान वेठे बचड़ो कंहिंजो आहे फैज़ किथां मिलियो आहे शेर खुदा मौला अली मुश्किल कुशा विलायत ते फैज़ सां दस्तगीर बादशाह खे नवाज़ियो आहे ऐं मदीने जे ताजदार नुबुवत जे फैज़ सां नवाज़ियो आहे साईं फरमाए थो त आलम ख्वाब में इमामुल अंबिया फरमाए पुट अब्दुल कादिर उथी बयान कर तकीर कर मुंहिंजी उम्मत खे दर्स ॾे साईं फरमायो मां अर्ज़ कयो नाना मूंखे अरबी जे मथां एॾी महारत न आहे मुंहिंजे अरबीअ जे कलाम में अञा सयाक फसात बलागत न आहे ऐं अरबनि जे अॻियां कीअं अरबी में ॻाल्हायां त इमामुल अंबिया सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुंहुं मुबारक मां लुआब दहन मुबारक मां चंद कतरा कढी मुंहिंजे मुंहं में विधा पुट अब्दुल कादिर वञ बयान कर साईं फरमायो पोइ मां बयान कंदुसि 500 न हज़ारनि जो मजमू हूंदो हर माण्हूअ जे अख मां ॻोरो उन दौर में न हे लाउड हुया न इको साउंड हुयो ज़बान सादगी बयान दो पर ज़ुबान में एॾी ताक़त हुई
पहिरीं सफ़ में वेहण वारो जीअं ॿुधंदो हो आख़िर में छेड़े वारो बि ईअं ई ॿुधंदो हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह औलिया अल्लाह जी पूरी ज़िंदगी मुस्तफ़ा करीम जी ज़िंदगी जो अक्स जमील आहिनि जीअं इमामुल अंबिया खुल्क़े अज़ीम सां दुनिया जा फाते बनिया बेशक जंगियूं लॻियूं पर इस्लाम जंग जे ज़रिए बेज़ोर शमशीर तलवार सां दुनिया में एतिरो न पखड़ियो आहे जेतिरो इस्लाम महबूबनि जे अख़लाक जे करे पखड़ियो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा महबूब मेराज ते विया सुभान अल्लाह अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर महबूब मेराज ते विया हबीबन करीम जे पाड़े में हिकिड़ो राहिब रहंदो आहे यहूदी रहंदो आहे ईसाई आहे पादरी आहे तौरात इंजील जो वॾो आलिम आहे उन जी हिकिड़ी नौकिराणी आहे बानड़ी आहे खादिम आहे वीचारे वही बाज़ार मां सौदो वठण हीअ नियाणी जो बाज़ार में पते आहे शदीद बीमार थी पई आहे हिनखे बुखार अची वियो आहे हलण जहिड़े न आहे इहा वीचारी उन वाट ते चौराहे ते रुमण लॻी उन राहिब पादरी जी नौकिराणी वीचारी रोड ते बीठी आहे ज़ारो कतार रोए पई छो पई रोए त मूंखे काफ़ी देर थी वई आहे घर वञण में मालिक ॾाढो सख़्त दिलि आहे पत्थर दिलि आहे उहो ज़ालिम मूंखे सज़ा ॾींदो मारींदो